पानी जी चोरी, पानी जी चोरी, कैनाल कढण, कैनाल कढण। जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं करमपुर डीएन चौक ते, जिते JUI पारां जेका सिंधु कैनाल ते जेके पंजाब तरफ़ां गैर कानूनी कैनाल कढिया पिया वञनि, उन्हनि कैनाल खिलाफ़ जेको आहे त JUI करमपुर तरफ़ां मोहम्मदी मस्जिद खां ॾियारी चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई आहे। रैली में शरीक आहिनि जेका JUI जा अॻुवान ऐं कारकुन। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां त मां लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ते ॻाल्हाईंदुमि। बलोचिस्तान में भी लॉ एंड ऑर्डर तमामु सुठा न आहिनि। सूबे सिंध में भी इहो ई माहौल हले थो, लॉ एंड ऑर्डर हितां जा सुठा न आहिनि। हाणे अचे थो छह जेके डैम ठहनि था चोइस्तान जी तरफ़ खां, सूबो पंजाब उन्हनि खे मंज़ूरी ॾिए थो। ही असांखे तमामु जेके मिडिल क्लास जेके माण्हू आहियूं असां लाइ तमामु ई ख़दशा आहिनि। हाणे मिडिल क्लास माण्हू खे पाणी न मिलंदो, अपर क्लास माण्हुनि खे पाणी मिली वेंदो, वॾा वॾा सरदार रईस भोतार उन्हनि खे त पाणी मिली वेंदो। असांजा जेके ग़रीब आहिनि, हारीन मज़दूर आहिनि, उहे काॾों वेंदा? उन्हनि लाइ बि कुझु असांखे सोचणो आहे। असां हुकूमत जे वक़्त खां मुतालबो कयूं था त फिल फोर जेके डैम इहे ठाहिया वञनि था, किनार ठाहिया वञनि था, इहे बंदि कनि। अगरि बंदि न कंदा असांखे हुकुम थींदो। हीउ हिकु सभिनी जो कमु आहे, हिकु पार्टी जो कमु न आहे, ओवरऑल पार्टियुनि जो कमु आहे, हर इंसान जो कमु आहे। अंदरूनी सिंध जेके बि सिंध जा रहायकी हिन जा पैदाइश वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे हक़ आहे पंहिंजे हक़ लाइ निकिरनि। अॼु न निकिरंदो 500,000 रुपया जेतिरो ॾींहुं तव्हां बंदि करे वेंदो, दुकान बंदि करे वेंदो, एहतिजाज में रिकॉर्ड कराईंदो या एहतिजाज में ईंदो, हीउ तव्हां असांजे लाइ बहितर थी वेंदो। ठीकु, उन खां बाद में उहा पंहिंजा हे शहर सां मां लफ़्ज़ कंदुमि। हिन सिंध सां मूंखे मोहबत आहे, हिन सिंध सां मूंखे मोहबत आहे। हीअ सिंध ख़ुदा खे प्यारी आहे, सॼो काछो कुर्ब भरियो आहे ऐं सोनी थर जी वारी आहे। मां ईअं छो न चवां, हीअ सोनी सिंध जी वारी आहे, हीअ सोनी सिंध जी वारी आहे। मां छह कैनाल जेके कढिया वञनि था, इहे फौरी तौर जेका आहे बंदि कया वञनि। पूरी आवाम जो इहो मुतालबो आहे, नामंज़ूर आहे। कैनाल जे करे कढंदो त अॻे उतरादियुनि खे, लाड़ी वारनि खे जेका आहे पाणी घटि मिले थो। बहितर असां जेके उतरादियूं जेके अलहमदुलिल्लाह असां वटि पाणी घणो आहे, उनजे करे असांखे पाणी जी बि खोटा मिलंदी ऐं असांजूं ज़मीन हिन चकर कणिकां जेके थियूं उनखे बि असां पाणी न आहे ॾिनो। कैनालनि जी जेका इहा साज़िश आहे इहा बंदि कई वञे। प्राइम मिनिस्टर पूरो पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर आहे, ईअं न आहे त हू पंजाब जो प्राइम मिनिस्टर आहे ऐं पंजाब खे हू ठाहिणु चाहे थो। पूरे पाकिस्तान खे ॾिसे, पूरे सूबनि खे ॾिसे, पर सूबनि जा हक़ न खाए। जेकॾहिं सूबनि जा हक़ खाईंदो, सूबे जे हक़नि ते धाड़ा हणंदो, पाणी जे हक़नि ते धाड़ा हणंदो। ये तो जमीयत उलमा इस्लाम 14 मार्च ते ऐलान किया, 6 अप्रैल ते भी ऐलान थियो आहे जो है मार्च जो पूरा बॉर्डर बंद कया वेंदा। पंजाब के हेॾनि जो रस्तो भी न मिलंदो। पंजाब रास्ता मुकम्मल 6 अप्रैल ते सील कया वेंदा। या सारे वज़ीर आज़म भी करे थो, सदर भी करे थो। ये न तो असां सिर्फ़ सिंध ते हणूं था ते सिंध जेका आहे इहा साज़िश करे। प्राइम मिनिस्टर तो पूरो पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर आहे, पूरे चइनी सूबनि जो वज़ीर आज़म आहे। उहा अहिड़ी साज़िश खे आख़िर बंदि छो थो कराए? असांजे पाणी ते धाड़ो छो थो? असां कॾहिं पंजाब जी कंहिं शइ ते धाड़ो हयो आहे? हे त पाणी ते धाड़ो आहे। असां काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके पंजाब असां हरूभरू नाजादियूं करे थो। इहा पूरी तौर ते इहा नाजादी पंजाब बंदि करे। प्राइम मिनिस्टर पूरे चइनी सूबनि खे ॾिसे, चइनी सूबनि खे पंहिंजो हक़ ॾे, अमन क़ाइमु करे, न त इस्तीफ़ा ॾे। फ़ाइदो कहिड़ो आहे जो बूट पॉलिश करण वारी हुकूमत के खिलाफ़ वेठा हुजा। फौरी तौर जेका कैनाल बंदि कया वञनि, हर सूबे खे हक़ ॾिना वञनि ऐं अमन ॾिनो वञे। असांजी इहा ई गुज़ारिश आहे। वजल्ला मिलल माए कुल शैइन, अल्लाह तबारक व तआला हर शइ खे पाणीअ सां ज़िंदा कयो आहे। लेकिन अॼु जमीयत उलमा इस्लाम या पूरी पब्लिसिटी अवाम सिंध जे हुकूक जो आवाज़ उथारे रही आहे त सिंध जे पाणी खे खुदारा चोरी न करे वञे। 1976 में तरबेला डैम ठाहे सिंध जो पाणी चोरी कयो वियो। 2003 में फौजी डिक्टेटर जनरल परवेज़ मुशर्रफ सिंध जे पाणी जे मथां धाड़ो हणी करे ऐं जेका दियामीर बादशाह डैम ठाही वई। उन खां बाद में 2011 में असांजे जमहूरियत पसंद वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी बि डैम तैयार कराए उन जो इफ़्तिताह कयो ऐं इहे जेके बि इफ़्तिताह थिया विया इहे सभु अॼु बि जमीयत उलमा इस्लाम ऐं इन सिंध जा जेके भी अवाम आहे सरापा एहतिजाज आहे ऐं मुतालबो थी करे कानूनी तरह सां त सिंध जे हुकूकनि ते धाड़ो न आयो वञे, सिंध जे पाणी खे चोरी न कयो वञे, सिंध खे जेको आहे त पंहिंजो पाणी 1991 वारे आइन मुताबिक़ ॾिनो वञे। ऐं जेको आहे त असां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खां बि इहो मुतालबो करे रहिया आहियूं।
वज़ीर आला सिंध खां मुतालबो करे रहिया आहियूं ऐं ममलकत सदर पाकिस्तान मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी खां मुतालबो करे रहिया आहियूं त इहा सिंध तुंहिंजी आहे, हितां जे अवाम तोखे चूंडियो आहे, तूं जेको आहे त हिन सिंध ते हुक्मरानी करे थो। खुदारा सिंध खे आबाद कर, सिंध जो पाणी वेकिरो न कर ऐं पंहिंजे कालालनि खे बंदि कर, न त ॿिए तरह सां हीउ जेको अवाम उथी पियो त पोइ तुंहिंजो बचाव न थींदो। ऐं शरई हिसाब सां बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पहिरियों हक़ जेको आहे उहो पुछड़ी वारनि जो पाणी जो हक़ आहे, बाद में मथनि जो हक़ आहे। ऐं ॿिए नंबर में अमन अमान जे हवाले सां मां ॻाल्हायां त अमन अमान हिते आहे ई कोन। असांजे डिवीज़न लाड़काणे ऐं डिवीज़न जेको आहे त सखर जे अंदरि कोई माण्हू सफ़र गुज़र नथो करे सघे, कोई घर मां निकिरी नथो सघे, जेको आहे जेकॾहिं निकितो वञे थो त उनखे खंबियो वञे थो पियो, उहो वापसि नथो अचे, उनजा घर वारा ऐं पोयां परेशान आहिनि। तव्हां जेको आहे अमन अमान जो छा हल कयो आहे? तव्हांखे ताज़ो साल थियो आहे, हिन अवाम चूंडे करे मैंडेट ॾेई करे आंदो आहे, अवाम खे तव्हां हिते कहिड़ो रिलीफ ॾिनो आहे ऐं तव्हां इन नाले सां ईंदा आहियो। जमहूरियत जो हमेशह नालो तव्हां हयो, नारो हयो आहे हुकुमराननि, इस्लाम जो नारो हयो आहे, अवाम जो नारो हयो आहे। भुट्टो साहब आयो उन में अवाम जो नारो हयो, नवाज़ लीग आयो, नवाज़ शरीफ़ आयो उन बि जेको आहे त अवाम जो नारो हयो, ऐं क़ाइदे अवाम जेको तारीख़ हुयो, तारीख़ इंसाफ़ जो अॻुवान उन बि अवाम जो नारो हयो, लेकिन अवाम खे पले कुझु न पियो आहे, अमन अमान कोन्हे। ऐं जेको आहे त ॾींहुं राति वारदातूं आहिनि ऐं उन हवाले सां असां मुतालबो कयो आहे ऐं वज़ीर आला खां, ऐं जेको आहे त सेनेट जे फ्लोर ते ॻाल्हायो वञे, क़ौमी असेंबली जे फ्लोर ते ॻाल्हायो वञे, जेके MNAs APAs आहिनि या जमियत उलमा इस्लाम जा अॻुवान आहिनि, इहे पाणीअ जे हवाले सां ऐं अमन अमान जे हवाले सां सेनेट ऐं जेको आहे त नेशनल क़ौमी असेंबली जे हवाले सां ॻाल्हायो वञे। ॿिए नंबर में हीअ अवाम जेको आहे त एहतजाज करे थी त इहे कायनालनि जो मुतालबो जेको आहे त इहो असां कयूं था त उन कायनालनि खे ख़तमु कयो वञे। आख़िर दावना अल्हम्दुलिल्लाह रहीम नहमदुहु व नसल्ली अला रसूल करीम। अज़ीज़ान गिरामी, कल भी असां सिंधु जे हवाले सां इनकार कयोसीं। जॾहिं कालाबाग डैम ठहे पियो उन वक़्त में असां सरापा एहतजाज हुयोसीं ऐं हिन वक़्त में भी सिंधु जे मथां जेके 6 केनाल पंजाब जे तरफ़ खां जंहिंजो नालो चोलिस्तान चयो थो वञे, उन जे लाइ असां सरापा एहतजाज ऐं असां जीअं अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुया, जेकॾहिं मक्को ऐं मदीनो जेकॾहिं कालाबाग जा डैम जो नालो वरितो वञे पोइ बि असांखे नामंज़ूर आहे। जेकॾहिं इन्हनि जा नाला अहिड़ा इज़त एहतराम वारा नाला खया वञनि पोइ बि असांजा इहे 6 कैनाल जेके आहिनि इहे असांजे हवाले सां सिंध जे हवाले सां नामंज़ूर आहिनि, असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं। हीअ अलाह जा एहसान आहिनि। तव्हां वञी करे सर्च कयो त पंजाब जेको आहे, पंजाब जेको दरियाव आहे, असांजो सिंधु दरियाव आहे, उहो पंजाब जे ज़मीननि खां हेठि आहे ऐं जॾहिं सिंध ते पहुचे थो त उन वक़्त में इहो सिंधु दरियाव इहो असांजे ज़मीननि खां मथे आहे। लिहाज़ा इन मां साबित थियो त सिंधु जो हक़ आहे, सिंध जो हक़ आहे ऐं शरई हवाले सां बि इहो कानून आहे त जेकॾहिं पुछड़ी आहे उन पुछड़ी जे मथां इहो कंहिं बि धाड़ो नथो आणे सघे, छो त शरई हिसाब सां बि असां पूरी फतवाऊं वरितियूं आहिनि। अल्लामा ख़ालिद महमूद सूमरे जे वक़्त में बाक़ाइदा पूरे पाकिस्तान खां फतवाऊं मुरतब कयूं ताकि जेको आहे जेको कालाबाग डैम ठहे पियो या ॿिया कैनाल ठहनि पिया उन जे लाइ उन वक़्त में बि असां फतवाऊं वठी करे ऐं इहा मुरतब कयोसीं त सिंध जे हवाले सां जेका बि आहिनि उहे जेके कैनालूं ठहनि थियूं या डैम ठहनि था इहे असांजे कानूनी हिसाब सां या शरई हिसाब सां बि न आहिनि। इन जे करे लिहाज़ा असां हिन वक़्त में बि एहतजाज ऐं इंशाअल्लाह जेतिरे ताईं इहे बदमाशी रहंदी असां सरापा एहतजाज रहंदासीं, इन्हनि खे नामंज़ूर करे पोइ पंहिंजो सुख साल कंदासीं। सभु साथ ॾींदासीं। सिंधु बचायो, सिंध बचाओ जे उनवान सां अॼु एहतजाज जो मुज़ाहिरो थी रहियो आहे, जंहिंमें पंजाब जेको 6 कैनाल सिंधु दरिया जे मथां कढे पियो उन जे ख़िलाफ़ त सिंध अॻे बंजर ज़मीन आहे। सिंध जे अंदरि थरू हैदराबाद इलाइक़े हलिया वेंदो, उते पाणी कोन्हे को, सिंध पहिरियां ई बंजर आहे। उन बंजर खे बंजर राई खां बचाइण जे ख़ातिर हिन सिंध जे जेको पंजाब 6 कैनाल ठाहे थो पियो उहे 6 कैनाल कढण जी सूरत में चोलिस्तान जेको बहिरेबान विरान इलाइक़ो आहे उनखे आबाद करण लाइ 6 कैनाल कढिया था वञनि, लेकिन सिंध असांजी वैरान ऐं शादाब ऐं सब्ज़ ज़मीन जेका आहे उहा वैरान जे भर चढ़ी वेंदी। असां जमियत उलमा इस्लाम उनजी क़यादत जे हुकुम ते अॼु एहतजाज मुज़ाहिरा इन लाइ करे रहिया आहियूं। सिंधूअ जे मथां धाड़ो, सिंधी जे मथां कैनाल असांखे मंज़ूर न आहिनि। इहे ठहंदड़ कैनालनि जो कमु फिलोर बंदि कयो वञे। सिंध सरापा एहतजाज आहे।
वकील एहतजाज करनि था, शागिर्द एहतजाज करनि था, सिंध जो नंढो वॾो पोड़ो जवान एहतजाज करे थो पियो, त उहो इन शइ जे ख़िलाफ़ आहे त सिंधू जे मथां असांखे केनाल नथा घुरिजनि, सिंध जे मथां असांखे धाड़ो नथो घुरिजे ऐं असां इन धाड़े जे ख़िलाफ़ आहियूं, इन केनाल जे ख़िलाफ़ आहियूं। सिंधूअ जे मथां धाड़ो असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। हीअ असांजे जिस्म आहे, हिन में रत लधी पई, इन रत जे फुड़े जेतिरी क़ीमत न आहे जेतिरी सिंधू दरिया जे फुड़े जी क़ीमत आहे। असां पंहिंजे दरिया जे ख़ातिर रत जा फुड़ा बि कुर्बान कयूं। नारे तकबीर, जी नाज़रीन, करमपुर में JUI तरफ़ां कढियल जेका एहतजाजी रैली में शरीक अॻवाननि ऐं कारकुननि जो चवणु हो त सिंधू दरिया जेको आहे उहो असां सिंधियुनि जो जियापो आहे। जेकॾहिं उन मथां केनाल कढणु बंदि न कया विया त हीअ जेकी तहरीक आहे उहो सिंध खां वठी करे जेको आहे पूरे पाकिस्तान में जेको आहे फैलाई वेंदी। उन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर ते जेको पंजाब सिंधू दरिया मां 6 गैर क़ानूनी केनाल कढे थो उन्हनि जो जेको आहे त कमु बंदि कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN न्यूज़, करमपुर। जी चोरी, जी चोरी, सुकान, 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 गुंडागर्दी, दहशतगर्दी, सुकान, सुकान, जी चोरी, जी चोरी।